पिथाणो तुझे फीस उतार ना है मां पी जो पुट ही ना आया खबर है तो तू पी जो पुट ना है ये गोली जो पुट है ओके वास्तव में गोली अरे बटवा मां तुझो सॼो खानदान खत्म करे छॾो मैं खानदान वाह तूनी तुझो दाबो तो ये क्या सोचो है समाज में सौदो कर अदा वडा है वडो वात तोने छितो नथी ऐसा जो बहादुर खान दीवारन खिलाफ असल बाही वारे छड़िया सुनो साईं मूंखे बि त ख़बर पए मुंहिंजो मुड़ुस मुंहिंजे लाइ छा सोचे तोखे ख़बर आहे तूं चंड खां वधीक सुहिणी आहे हो मुझी दुनिया दौलत मुझो यार कारंग हूअं बि पाण खे अलाह मिलायो जेकॾहिं अलाह जी मर्ज़ी ईअं ई मिलाइण जी आहे त पोइ माशाअल्लाह मां तोसां गॾु आहियां बाबा ऐं मां खे मुंहुं ॾेई वेंदासीं हिकु तू सुहिणो ॿियो आहे खिलणो रे तोसां प्यार छो न कयां मां मुझी भी शादी कराए लगता है बड़ी वारदात को माए तने झटकी बीमारी थई पाले में रुलण डोवा तूं खाए पिज़्ज़ा असां खाऊं साग जड़ा दिलावर तुझे मथे तोखे लालीअ जड़ी कुंवार जो मिली आहे खामोश असांखे भी दहशतगर्दी गाड़ी पड़ी लेकिन वडा ज़ालिम आहिनि ऐं असां कॾहिं बि ज़ालिम जो साथ न ॾींदासीं असांजा वॾा हमेशा गरीब जी मदद कंदा मां उहे हथ ई कटे छॾींदुमि जेके मुंहिंजे पीउ ऐं भाउ जे गिरेबान लाइ वधंदा बगैर इतला जो उठ तो पतो ही खे ना है शहबाज खान खे ना है ऐसा जो बहादुर खान दीवारन खिलाफ असल बाही वारे छड़िया वॾा चीफ जो भी हुकुम इहो ई हुयो त शहबाज खान जे पनाह में रहो शहबाज खान शाकावरन के जमीन के उतार दो कीर्तन जी लगा लाई से तो मानी में मांग लगी पई मसरूफ खणी बटे थाम दो थाम
पासे चवंदी आओ आइला आई किल सही ॾिसे थो अदा ईअं पाण में ख़ुशि लॻा पिया हेॾे असांजा हाल ॾिस बेड़ा भी नथी आऊं न को कपिड़ो न को मानी सफ़ा तंग थी आऊं सही तो चए अदा सही तो चए यार पोइ हिकु हिकु थी वञे ओ वाह नमो घुमंदी अचे ओ लोढ़नो लुढ़ंदी अचे ओ दिल तारो चल बारो चल 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 पई करी तकड़ कर मानी तकड़ तो कर तकड़ कर क्या लट्टा भी धोना पया तई हाँ बिल्कुल 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 ए तुझा हाँ बुहारी सुबह ॾेई छॾी मां बाक़ी लटा हे मुहारा ॿाहिरि अचनि त कुझु उन्हनि खां थो धोरायां कुझु इस्त्री पाण थो कयां सही आहे ठीक है थोरो खिल त सही खिल मां ठरा मां कुल्फी थिया बर्फ थिया अंगूर थिया सूफ थिया भागा मथो ही खाई दानो अचो ता झट सवात पानी जा दे दे हां अच्छा जे प्यार में तू गोभी छोई दे अदा भाई अज असांजी गाल ॿुधो हिकु कहाणी थींदी दे दे पिटियल इहो छा थो करे हीअ मां पाड़े वारनि जी चोरी करे आई आहियां अगरि जो ये चिबी कंदे त बोड़ छा में पचाईंदमि अदा भाई असां शादी करण मथा फाडल ॾिसो हेॾे रे भागा कॾहिं झिरकी बि मारी अथई त हाणे मथा माण्हुनि जा फाड़ींदे अहिड़ा थी लितर हणाए त यादि कंदे अदा मुंहिंजी बि शादी कराए न त वॾी वारदात कंदो माए अरे पहिरों पंहिंजो कद त वधाए कहिड़ी छोकिरी आहे जेका तोसां शादी कंदी मुंहिंजी बि शादी कराए उमिरि पई ढले पाणा भले भले छोरा चिबरा सॼोरी ते मगज़ मारी अदा जाने के तलाक करे जा असांखे सालू वठी ॾे हाणे इहा बक बक बंदि कर पाड़े में खेरात है वञ मानी वठी आ ये खण देगड़ी कमायो कोन हले आयो ज़ाला वठण लानत ई खोड़ तव भाॼाई असांजी गैरत खे ॿाहिरि न ॾे बस कर चिबरा खबरदार तुनी जणन के बिहारे ऐं गोली छा करे थींदो माव खड़ो था ऐं वयो मानी वठी अचो ज़मींदार जी ख़ैरात ख़तम थींदी हल हल अफजल खान मूंखे यकीन आहे तूं पंहिंजो फर्ज़ ईमानदारी सां निभाईंदे इंशाल्लाह सर सिर्फ ॾीगो गद्दार न थींदो अमन या वैरी सिंध जा दुश्मन सभु कबा ढेरी हाणे मां तव्हांखे अहम मशीन ते मोकिलियां थो छा सभु तव्हां तयारु आहियो जी सर असां सभु तयार आहियूं सर असां मिशन लाइ तयार आहियूं जी सर असां तयारु आहियूं जी सर असां मिशन लाइ तयार आहियूं इतला आहिनि त शहर जा कुझु ॾोहारी ऐं स्मगलर ॻोठ जेके चङे मुड़ुस जी पनाह में आहिनि सर ॻोठ जो पतो या चङे मुड़ुस जो नालो को पतो नाहे इहा इतला आहे त के चङे मुड़ुस ज़मींदार शहबाज़ खान जे पनाह में आहिनि ठीकु आहे सर नालो ई काफ़ी आहे तव्हां मशीन ते निकिरण जी तयारी कयो ऐं मूंसां राब्ते में रहो
ए कलू कलू जा पुट माण्हुनि में लबाड़ हणंदो तो वती त मां वॾेरे खे ज़मीन लिखी न ॾींदुसि। वडेरा या लबाड़ न है हकीकत वडेरा जमीन मुझी मां क्या तो क्या लिखी दिया को मां जो सौदो कंदो है जा वडेरा तो ये क्या सोचो है त मां जो मां सौदो कंदुस अदा वडा है वडो बात तो ने कयो से पूरो अरे हिन जो हमेशा जे लाइ बात बंद कर छॾियो। अरे बस और पकड़ सारंग मुके बचाए सारंग मुके बचाए 4 जने बस जमीन करे मुके वडेरा मारन था कनो तू सारंग जे सीने सां लॻो आहीं सारंग पंहिंजो सिर ॾेई सघे थो पर तोखे कुझु थियण न ॾींदो। सारंग तूं विच में न अच हलियो वञे तां ही मुंहिंजो कर्ज़ी आ न को कर्ज़ तो दे न ही ज़मीन तू लिखी दे। वडेरा न मां तुझो कर्ज़ी न मुंहिंजो बाबा कर्ज़ी ऐं हा बाबा भी तुझे करे मरी वियो। अरे तू अञा मुंहिंजे साम्हूं लड़ ॾिठो ने हा ये तू न सुधरंदे। अदा मुनवर खान शहबाज खान ऐं असां हिकु पीउ ॾाॾे जो औलाद आहियूं उनखे 1000 जरेब ऐं असांखे 100 जरेब ईअं छो? ना ये पंहिंजे सोट शहबाज खान जी बेईमानी आहे जेकी असांजी मिल्कियत फबाई वेठो आहे। छा असां ते हमलो जल्दी हथियार खणी आ। अॼु वेई बुज़दिल ही असां ते दादन खान ॿियो दफ़ो हमलो करायो आहे। अदा ये दादम धाड़ियल सोट शहबाज जो माण्हू आहे हल त उतां करे हलूं। हेलो इहो त सही हीरो केर आयो मूंखे धिको ॾेई छो किरायो का दुश्मनी? दुश्मनी न ॾाढा जेको असांजो साम्हूं ईंदो आहे उनखे असां हटाए छॾींदा आहियूं। तू हमेशा जिंदा आहे हले वञे ता हले वञ उहे त असां कुल जी ॿोली ॻाल्हाईंदा आहियूं पर किस्मत सां असांजा हथ खाली आहिनि न त तोखे अहिड़ो सबक सेखारियूं जो ज़िंदगी भर यादि रख। हाणे त असां वञूं था पर वाइदो आहे ज़रूर मिलंदासीं। हलो अदा तव्हां हलो। यार ड्राइवर ही केर होया अलाए केर होया धिको ॾेई केर आयो आइंदा अकेलो न घुमंदो कर।
बाबा सारंग माने भी तुझे इंतजार में आए ऐं असां भी तुझे इंतजार में वेठा आहियूं ऐं तूं आ त घर खां ॿाहिरां लभे ई नथो। तव्हां जेसीं ताईं पंहिंजी ज़िद तां न लहंदो मां ईअं ई हूंदुसि। अवारा बेशरम तूं चवीं छा तूं? अड़े असां त तोखे पंहिंजनि में शादी करण था चाहियूं। इहा असांजी ज़िद आहे। वाह सियाणो थी धारिया माण्हू तोखे शहर जा संगो कीअं ॾींदा। वे पुट मानी खा। न खाईंदुसि मानी, मां शाहनवाज़ जी उता क़दम मानी खाई आयो आहियां। अदा सारंग तूं ग़रीब जो ॿार आहे ऐं इहा जेका अमीर की यारी आहे न तुंहिंजी तोखे ॾाढी महांगी पवंदी महांगी। अदा सारंग शहर जी कुंवार त शहर में रहंदी। पहिरीं ॻाल्हि त हिन आवारे खे सम्झींदो केरु? मां हाणे त वञा थो, हिकु ॾींहुं शहर मां कुंवार ज़रूरु वठी ईंदुमि। दिमाग़ ख़राब त न थी वियो बाबा? छोरी घणा बार चयो त मां ॿाहिरि न वेंदी कर, काॾे वई आहे? इंसान सही आहे त सभु कुझु सही आहे। पर बाबा ॿाहिरि ॾिसे थी कुता भोला सभु घुमंदा था वतन। बाबा मां इन कुतनि ॿिलनि जे पुॼण जहिड़ी आहियां। छोरी ॿेर ॿाहिरि न वञ जाए, पिणई कावड़िजे थो। ॿाहिरि न्याणी ॿार जो अकेलो घुमणु सुठो न आहे, छो जो अॼु वक़्तु ख़राबु लॻो पियो आहे। अॼु सुभाणे छोकिरे वारा तोखे ॾिसण था अचनि, ठीकु आहे? एॾे ॿाहिरि एॾो न वेंदी कर, ॿुधई? तूं बि हिनखे अंदरि विहारींदी करे। पुट पकी नौकरियुनि वारनि को इनकार करे थी, आख़िर तुंहिंजो मक़सदु छा आहे? अम्मा मुंहिंजो इहो ई जवाबु आहे त मां शादी कंदमि त हिकु ॻोठाणे सां, न त न। वञो छोरीअ खे सम्झाए। वालेकुम अस्सलाम सौट खुश खैर वेहो 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 वेहो। सौट नेट असांजी सिक तव्हांखे सॾे ते वठी आई, मिलण ई कोन था अचो। तव्हांजो ॻोठ को असांजे ॻोठ खां एॾो परे बि कोन्हे यार, ॾाढी मिलण में देरि था कयो। शहबाज़ ख़ान सिक पंहिंजी जाइ ते, असां त पाण में रत आहियूं। सुठ असां तुंहिंजे ख़ासि कम लाइ आया आहियूं। सौट हुकुम कयो। मां त हिन इलाइक़े जे ऐं ॻोठ जे आम माण्हू जे लाइ भलाई जो कमु कंदो आहियां। तव्हां त पोइ बि वरी मुंहिंजो रत आहे। सोट असां पाण में हिकु पीउ ॾाॾे जी औलाद आहियूं। पोइ तव्हांखे 1000 जरेब ऐं असांखे 100 जरेब, ईअं छो? सुठ इहा ॻाल्हि त पंहिंजी जाइ ते, पर दादन धाड़ियल 2 दफ़ा असां ते हमिलो कयो आहे। उहो दादन धाड़ियल तव्हांजो माण्हू आहे। सुठ दादन धाड़ियल जी इहा वजह तव्हां ते हमला थो करे। अदा सोटनि जो मतिलबु थी त इहा ज़मीन तूं ई खाधी वेठो आहीं ऐं दादन हथां बि तव्हां ई हमिलो करायो आहे। सोट चवण वारा चवनि था त तव्हांजे बाबे मुंहिंजे चाचे 100 जरेब ॾेई बाबे खे ॻोठ मां हितां लॾायो हुयो। सोट चवंदा न आहिनि त माण्हुनि जा ऐं खूहनि जा वात कंहिं बद कया आहिनि। दा सोट को मोकल आहे त हलूं। सोट असां हलूं था, पर असांजे ॻाल्हियुनि ते गौर कजो। ठीकु आहे सोट। वालेकुम अस्सलाम। खबर अरे शहबाज खान ने पकड़ी आवा दवाई तो पी है भाग जल्दी हवेली मौके न तो फिर खैर न समझ। अरे छातो चेड़े तू केड़ा रे? ये छड माके जो नातो मुड़ा वो खणी आवा। हां त बुद्धो ही कम जी गाल वन वनी बुधाए पंजे पी वडे रखे त मुजो पी है भाव न, बल्कि मां सदो रो पाण इंदम पाण।
जेको मूंखे ऑर्डर मिले मां उहो थो ॾिनो आहे। हाँ हल ता हल जल्दी पुॼे। मां पाण थो अचां। सदोरा तू ये न वञ बाबा देखे इतला ॾी कर वञे। न लाली अॼु शहबाज खान सां मूंखे पाण खे मुक़ाबिलो करणो आहे पाण खे। शहबाज खान पाण खे सम्झे छा थो छॾ मूंखे। हलो अरबाज खान तू ईअं कर जो शाका वारनि खे ओताक तां कढी करे दादन दाड़े जे अॾे ते छॾिया। पुलिस जो रेट आहे। जल्दी कर जल्दी कर। शाहनवाज खान शहबाज खान खे ख़ुशीअ जी ख़बर ॾे त बारूद पुॼी वियो आहे। पोइ जश्न जो प्रोग्राम थी वञे। हाणे पुलिस त छा पर रेंजर्स बि असां में हथ नथी विझी सघे छो त असां वटि ख़तरनाक बारूद आहे। हाणे वाह जो टकरार थींदो। ही त मुल्क जा दुश्मन धाड़ेल था लॻनि। दाड़ेल न हे त दहशत गर्द था लॻनि। तव्हां टाइम सां हलो जीअं जशन जो बंदोबस्त थी सघे। तोखे ख़बर ई न आहे त मां पीउ जो पुटु ई न आहियां। शहबाज खान दिल जाए कर। कादन खान हुअं बि असांजे खाइण पीअण में काई कसर न छॾंदो आहे। शाहनवाज खान वॾो असांजे ख़बर जे इंतज़ार में हूंदो ऐं असां उनखे फोन ते बि नथा ॿुधाए सघूं। इहो त पाण सोचियो ई न। वॾा हाणे पंहिंजो जशन बि थी वञे। असांखे टेम थोरो आहे। अदा कई आहे पाण सां तादी छो न अदा सां बि तादी कयूं न शादी थो कराए न असांजी ज़िंदगी विञाए छॾी अथई। पाण बि अहिड़ी था तादी कयूं जो ज़िंदगी यादि करे। पुलिस असां कहिड़ा ॾुआरी आहियूं। अरे पुलिस त सही आहे नी। पुलिस सही आहे दादा खे ॿुधाई दादी चरिया पता सां तादी कहिड़ो असां बि कयूं दादा। हिते रखे अढाई फुटियाऊं छा था हिते कयो? साहब पाणे में न पींदासीं भाई रोडन ते वञी पींदासीं छा? तव्हांखे ख़बर न आहे पाणे में ई रुलण ॾोह आहे। साहब असां कहिड़ी जुआ खेॾूं। असां त ॿाहिरि पाण में ॻाल्हायूं त असां कहिड़ो ॾोह कंदाऊं। रोड ते बीहण बि हिकिड़ो ॾोह आहे। तोखे न आहे ख़बर? हा पाणे में बीठा आहियूं कहिड़ो तव्हांजे दर ते बीठा आहियूं। अरे छॾियो हाणे ट्रेडी को ट्रां ट्रां न त थाणे त न वठी हलांव। साहब असां में छा रखियो आहे? जे असांजे वॾे भाउ खे वठे त ॾोकड़ बि मिलंदई। यार ॻाल्हि त वाह जी कई थी। हलो 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 चाचा चाचा तारा बाहर पुलिस था वठी अचनी। अरे पुलिस अब आ है पुलिस। अरे मां के लिखा है। अरे वो के लिखा है। अरे हाय 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 अरे पुलिस रे। अरे पुलिस रे। अरे पुलिस। अरे पुलिस। मां ये ट्रेडी जगह कुकड़ खड़ी आए हैं। ये चोरी ही त न हुई। नूर मिटे जो कसमा ओ छतो कोरी हुयो ना
ओए मूंखे सदके जी मुर्गी ॾिनी जेका तोखे अची खाराई हुई। ये सदके जी मुर्गियूं मूंखे खाराईंदो आहे? हाँ पक्का सदके जी मुर्गियूं हाँ सदके जंहिंखे तव्हां ॻोल्हियो था उहो इहो ई अथव ॾिवारी। सॼे शहर में मशहूरु चोर इहो अथव, मुर्गी चोर, चपला चोर इहो ई अथव साहब, इहो ई अथव। हा ॾिसो सबूत समेत पकड़ियो, इहे चोरीअ जी मुर्गियूं खाईंदो अथव। कर पियो तव्हां मुंहिंजा भाइरो के दुश्मन आहियो, बिना मां लोटे लोटे तव्हांखे खाराईंदो आहियां ऐं तव्हां ई मूंखे बदिरायो था। लानत अम्मा न मुंहिंजो पर बचन जी अम्मा तूं चए मुंहिंजी मां मां जोर न आहियां, मां जोर न आहियां, मां जोर न आहियां, मां जोर हाजरा काथे अपने बाणे वठी जन अंदर। वडेरा उहे कोन आया, तोखे तुझे हर सुवाल जो जवाब सदोरो ॾींदो। ऐं जे शहबाज खान के सिर खपे त पोइ सदोरो सिर वठंदो, छो त सदोरो सिर फिरियो जे सिरनि जी ॻाल्हि कंदो त सिर खणंदो सां। मां उहे हथ ई कपे छॾींदुमि जेके मुंहिंजे पीउ ऐं भाउ जे गिरेबान लाइ वधंदा। मूंखे जल्दी ॿुधाए त बाबा या दारनि खे छो घुरायो अथई? अदा हे त वॾो बात तो हाणे छोरे खे त पंहिंजे सिर जो ख़्याल ई न आहे। वाह खूनी तुझो दाबो, असुल तुझे दाबे खात्मा रिजी वियुसि। तोखे ख़बर न आहे त तूं साम्हूं कंहिंजे बीठो आहे? शहबाज खान जे साम्हूं बीठो आहे ऐं शहबाज खान कॾहिं बि कंहिं नंढे माण्हू खे वॾे आवाज़ में ॻाल्हाइण पसंदि न आहे कंदो। हाणे तुंहिंजो लाश खणण जे लाइ तुंहिंजे पीउ ऐं भाउ खे अचणो पवंदो। शहबाज खान हे तूं छा पियो करे? मां कंहिं बेगुनाह जो क़त्ल थियण हिते न ॾींदुसि। सदोरा तूं हलियो वञ। सौट असांजे मामलनि में तव्हां टंग न अड़ायो त बहितर आहे, बाक़ी तव्हांजे मामलनि में मां बि टंग न अड़ाईंदुसि। हा बाक़ी रहियो तव्हांजो मसइलो, हुनजे लाइ मां तव्हां सां तव्हांजे उताक ते पाण मिलण ईंदुसि। तव्हां वञी सघो था। मुंहिंजो नालो सारंग आहे। मुंहिंजो नालो चमेली आहे। ऐं तूं किथां जो आहे? वाह सारंग वाह, तुझा भाग। तू खाए पिज़्ज़ा, असां खाऊं साग। मां ॻोठ भाई खान घांघरे जो आहियां ऐं ॻोठाणो आहियां, ॻोठ में रहंदो आहियां। पर तोखे चाहियां पियो, उन ॾींहुं मां तोखे ॾिठुमि त मुंहिंजी ख़्वाहिश हुई त मां तोसां शादी करींदुसि। अच्छा तॾहिं त दर ताणी पीछो कई, दर ताईं पहुते न। दिल जंहिंखे दिलबर मने उन जा दरवाज़ा ॾिसण त वाजिबु आहे। पोइ छो न पंध कयां उन्हनि जे दरवाज़नि ते? कॾहिं दिलि धोखो बि ॾींदी अथई, पर तोखे मुंहिंजे प्यार जी पक कीअं पई? तुंहिंजे अखियुनि जे इसरार मां, तुंहिंजे दिलि जी दरिया में मूंखे मुंहिंजी तस्वीर नज़र आई ऐं यकीन कर त मूंखे पंहिंजे प्यार जी पक थी वई। इश्क में तो तूं अॻु कढी वएं, पर छोरी वॾी हथेली हुई। ये फिल्मी डायलॉग छॾे ॾे, पर मुंहिंजे घर में मुंहिंजी इहा ई ज़िद हुई त मां शादी कंदमि त सिर्फ़ु हिकिड़े ॻोठाणे सां कंदमि। अच्छा ज़िद त इहा मुंहिंजी बि घर में हूंदी त मां शादी कंदुमि
त सिर्फ़ु शहर जी छोकिरी सां शादी कंदुमि न त शादी कोन कंदुमि। अच्छा सारंग सच थो चई त पोइ पंहिंजी मुलाक़ात मालिक जी मर्ज़ी सां थी आहे। हल त मां तोखे पंहिंजे अबी ऐं अम्मा सां मिलाए अचां। अच्छा चंबेली पोइ नेकी जे कम में देरि छा जी? ॾाढो भलो वा मिलियो यारो अल्लाह करे दुनिया सहेशल। ॾाढो भलो वा मिलियो यारो अल्लाह करे दुनिया सहेशल। ॾाढो भलो वा मिलियो यारो अल्लाह करे दुनिया सहेशल। पीरनि खां वतो पिनिया मूंसां बि दुश्मनिया पाण में था कयूं प्यारो अल्लाह करे दुनिया सहेशल। ॾाढो भलो वा मिलियो यारो अल्लाह करे दुनिया सहेशल। पीरनि खां वतो पिनिया मूंसां बि दुश्मनिया पाण में था कयूं प्यारो अल्लाह करे दुनिया सहेशल। ॾाढो भलो वा मिलियो यारो अल्लाह करे दुनिया सहेशल। में साढ़े रखण जहिड़ो ओ रखण जहिड़ो साह में साढ़े रखण जहिड़ो ओ रखण जहिड़ो कंहिंखे ॾियण न ॾसण जहिड़ो ओ ॾसण जहिड़ो कुर्बाई तो कंधारो अल्लाह करे दुनिया सहेशल। ॾाढो भलो वा मिलियो यारो अल्लाह करे दुनिया सहेशल। पीरनि खां वतो पिनिया मूंसां बि दुश्मनिया पाण में था कयूं प्यारो अल्लाह करे दुनिया सहेशल। ॾाढो भलो वा मिलियो यारो अल्लाह करे दुनिया सहेशल। मुंहिंजे इशारे ते हलंदो आहे ओ हलंदो आहे। मुंहिंजे इशारे ते हलंदो आहे ओ हलंदो आहे। सरेआम मूं सां मिलंदो आहे ओ मिलंदो आहे। नीहू कयो थई निरवारो अल्लाह करे दुनिया सहेशल। ॾाढो भलो वा मिलियो यारो अल्लाह करे दुनिया सहेशल। पीरनि खां वतो पिनिया मूंसां बि दुश्मनिया पाण में था कयूं प्यारो अल्लाह करे दुनिया सहेशल। ॾाढो भलो वा मिलियो यारो अल्लाह करे दुनिया सहेशल। भाग भला ॾिसो मुंहिंजा मौलाई ओ मुंहिंजा मौलाई। भाग भला ॾिसो मुंहिंजा मौलाई ओ मुंहिंजा मौलाई। नज़र वञे न कंहिंजी खाई ओ कंहिंजी खाई। बुरा मूंखे ज़ुल्फ़कार अल्लाह करे दुनिया सहेशल। ॾाढो भलो वा मिलियो यारो अल्लाह करे दुनिया सहेशल। पीरनि खां वतो पिनिया मूंसां बि दुश्मनिया पाण में था कयूं प्यारो अल्लाह करे दुनिया सहेशल। ॾाढो भलो वा मिलियो यारो अल्लाह करे दुनिया सहेशल। पीरनि खां वतो पिनिया मूंसां बि दुश्मनिया पाण में था कयूं प्यारो अल्लाह करे दुनिया सहेशल। ॾाढो भलो वा मिलियो यारो अल्लाह करे दुनिया सहेशल। पीरनि खां वतो पिनिया मूंसां बि
बि दुश्मनिया पाण में था कयूं प्यारो अल्लाह करे दुनिया सहेशल ॾाढो भलो वा मिलियो यारो अल्लाह करे दुनिया सहेशल सदोरा दयाल वाला सारंग काटिया भा मुंहिंजो आहे तोखे छो टेंशन आहे ऐं तुंहिंजो कहिड़ो कमु हुयो हुन में यार मुंहिंजो दोस्त आहे इन करे पुछा कई हा बसि वञ हाणे ठीकु आहे अचे त मां ॿुधाईंदोमांसि वञ अस्सलाम वालेकुम बाबा ऐं अम्मा तव्हां सारंग खे सलाम जो जवाब छो न ॾिनो खामोश छोकरी तू हिन टेम ॻाल्हाइण जहिड़ी न आहे ऐं तू हिन कंहिंखे वठी आई आहे पंहिंजे घर में बाबा न ही गैर आहे न ही अजनबी आहे ही त मुंहिंजी ज़िंदगी जो मालिक आहे ऐं शादी बि मां इन सां कंदमि चंबेली तोखे पंहिंजी इज़त जो ख़्यालु न आहे असांजी इज़त जो त ख़्यालु करे आ असांजे अखियुनि जे अॻियां टारेस किथे असांजे हथां मरी न पवे जेकॾहिं मारणो अथव न त मूंखे मारियो हिन खे न मारियो परवेज़ तोखे त इहा ख़बर आहे त नंढे लाइ कोठी केॾी ज़िदी आहे चवे पई त मां ॻोठाणो मुड़ुसु कंदमि अॼु आहे पंहिंजी ज़िद पूरी कई छॾ हाणे कावड़ खे याणी आहे उनजी ख़ुशीअ में असां बि ख़ुशि आहियूं पुट अच वे कलू ही छा तुझे हथ में हथियार कोडर जी जगह ते अदा सदोरा छॾ मूंखे वॾेरे शहबाज़ खान मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो हुयो आहे ऐं कब्ज़ो मूंखे छॾाइणो आहे कलू तुझे हथ में हथियार अदा वॾेरे शहबाज़ खान मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो हुई अथई उहे त मुंहिंजा सोट आहिनि पर वॾा ज़ालिम आहिनि कलू अदा सही तो चई बाबा इन्हनि जे ख़िलाफ़ कानूनी कदम खयो ये न कानून 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 यो काथो जो कानून है हाँ कलू अनवर खान सही चयो तो पोइ ही वठ हथियार तोसां इंसाफ़ सॼी कार्रवाई रिपोर्ट इन फाइल में आहे त सॼे स्मगलर डोहारी शहबाज़ खान जी पनाह में आहे दादन ऐं कादन भी उन सां गॾु आहिनि शहबाज़ खान खिलाफ़ कोई सबूत न सर उहे शराफ़त जी लोई में लिखियल आहिनि इंशाअल्लाह शहबाज़ खान खे बि गिरफ़्तार कबो कंहिं सबूत सां गॾु छा तव्हां शहबाज़ खान ताईं पहुतव यस सर ओके इंस्पेक्टर शाकावरनि जा शारदा मंशात जो कारोबार करे रहिया आहिनि 2 ॾींहं तव्हां सिटीअ में ऑपरेशन ड्यूटी कयो उन खां बाद में मशीन ते इंशाअल्लाह हलबो हाणे तव्हां सभु हलो आराम कयो ऐं फ्रेश थियो यस सर छोरा कुछ तो नजर चेवी से निकली आ काबला लगे तो का बात पूरी थी तस ईअं समझो अम्मा ओ बाबा शहर मां मां रिश्तो पक्को करे रुगो सिर्फ तांजे हलण ही देर आ चरियो हां मतो खराब थियो थी छा शहर जा माण्हू रिश्ता रोडन ते रखी वेठान जा जो तोखे संग ॾींदा ऐं असां तोसां रिश्तो पक्को करण हला छोरा शहर जी छोरियूं त डायणियूं हूंदियूं आहिनि मां तोखे शहर जी छोरीअ सां शादी असुली कोन करण ॾींदसि उहा मुंहिंजो पुट खसे वेंदी सारंग पुट छितो नथी तोखे पांजन में शादी कराईंदासीं तो फसल है पुट मतलब तव्हां मुंहिंजे रिश्ते लाइ न हलंदव न कॾहिं न पंहिंजनि मां शादी कंदे त कराईंदी साईं शहर वारनि मां कॾहिं न हा सदोरा
भाॼाई घटि में घटि तव्हां त सम्झो हूअ हिते ॻोठ में रहंदी तव्हां सां तव्हांजी ख़िदमत कंदी पंहिंजनि वांगुरु तव्हां त घटि में घटि सम्झो हू त नथा सम्झनि शोरा ते ज़िद न छॾी न त घर में कढी छॾींदुसि जे मुंहिंजी ॻाल्हि न मञी न तो त मां पंहिंजो तोखे खीर बि न बशकींदसि जेकॾहिं तव्हांजो इहो ई फ़ैसिलो आहे त मां बि पंहिंजो पाण खे यतीम सम्झंदुमि शादी पोइ बि शहर में कंदुमि अरे इधर खिले में भी हो तो वाह अदा अदा अरे ओदा ओदा अबा यो ही तनारे यारी जमीन या मुखे दी जा ओ बा ओदा ओदा अदा तू जो मुखे चाहिए मां तोखे सीमेंट फैक्ट्री वठी ॾींदमि तू त मूंखे गले जो खुर बि न वठी ॾिनो ईअं हलियो वए ओदा तू मूंखे चाहिए मां तुंहिंजी शादी कराईंदमि उहा बि न करायो पैसा रखी वियो वलू वारे वण में लिखाया हूंदई तोखे ख़बर है एने रोज में दोयो दादा चाते बड़ा का कया तव हे चवन पिया त तू मरी वियो आहे इन कैसा रोऊं पिया के चयो हिननि सभिनी मां मरी वियो आहियां न दाने मां ए मुझे मरण जो तो आउंदा घरो मजाक अरे मां मजाक कई दे मजाक दाओ मजाक कई दे काले माया भजी वे अचन अचन छल मुखे अनवर खान तव्हां त शहबाज खान वारनि जा सोट आहियो पोइ तव्हां उन्हनि जे ख़िलाफ़ छो उहे बराबरि असांजा सोट आहिनि ऐं भाइर आहिनि लेकिन वॾा ज़ालिम आहिनि ऐं असां कॾहिं बि ज़ालिम जो साथ न ॾींदासीं असांजा वॾा हमेशह ग़रीब जी मदद कंदा हिननि त असांजे वॾनि जो नालो ई बदनाम करे छॾियो आहे बोतार साईं मूंसां बि नाजाइज़ी छो तुंहिंजे सोटनि जे करे मुंहिंजे वालिद साहब ख़ुदकुशी कई उन्हनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई थींदी ऐं तोसां इंसाफ़ थींदो कलो तोसां इंसाफ़ ज़रूर थींदो बाबा ठीकु आहे साईं जेकॾहिं मदद कंदो कलूअ सां त कलूअ सां इंसाफ़ थी वेंदो ज़रूर इंसाफ़ कंदासीं ज़रूर इंसाफ़ कंदासीं कलू हलो महिरबानी बोतार साईं दिलावर दोस्त कम खे छॾ यार मूंसां शहर हल हलूं कुझु घुमूं फिरूं नवां ताज़ा थियूं पहिरियों मूंखे इहो त ॿुधाए तूं सॼो ॾींहुं हुएं किथे न घर आं न शानवास सां गॾु हुएं यार दिलावर ॻाल्हि ॿुधी अथई मां तो कयां शहर में शादी हा उते छोकिरीअ जे पीउ मां सां बि ॻाल्हायो आहे उहे बि राज़ी आहिनि अरे मज़ाक पियो करें छा तूं त नंढे लाॻो वठी चवंदो त मां शहर जी छोकिरीअ सां शादी कंदुसि
यार मज़ाक नथो कयां जीअं मूंखे शौक़ु हुयो न त मां शहर जी छोकिरी सां शादी कंदुमि तीअं छोकिरीअ बि शौक़ु हुई त मूंखे ॻोठाणे छोकिरी सां शादी कंदुमि। अच्छा पोइ बिस्मिल्लाह आहे परेशानी छाजी आहे? यार परेशानी कीअं न ॻाल्हि आहे, परेशानी त ॻाल्हि आहे न। बाबो चवे थो त मां घरां कढी छॾंदोमांइ पर मथां साईं अम्मा आहे धमकियूं अहिड़ियूं थी ॾे त मां तोखे थञ न बशकींदीमांइ जे इहा शादी कई त मां थञ न बशकींदीमांइ। छा कयां, इहा त ॻाल्हि आहे नी। पर यार सारंग मुंहिंजो सिर बि तोले हाज़ुर आहे। हाणे हिकिड़ो तूं कमु कर, सुभाणे तयार थी त हलूं था शहर, तोखे चंबेलीअ सां मिलायां थो, को न को रस्तो कढूं था, अलाह मालिक आहे। यार सारंग चंबेलीअ सां न पर मूंखे हाणे भाॼाईअ सां मिलाए। यार ॾाढो तकिड़ो आहे तूं, चंबेलीअ खे हाणे भाॼी ठाहे वेठो। हलो त घर मानी खावां हल। शहबाज खान शहर में असांजा मंशिया जा आॾा जुआ जा आॾा सभु SHO साहब बंदि करे छॾिया आहिनि। शहबाज खान पुलिस असांजे साथियुनि ते बि रेड करे ऐं सभु असांजा साथी मारे छॾिया आहिनि। शाका तव्हांजे मथां बि मौत लामारिया वञे, तव्हां ज़िंदा हिनजे करे आहियो छो जो इहो SHO तव्हांखे ज़िंदा गिरफ़्तार करणु चाहे, माना त नंढी मच्छी खे फासाए वॾी मच्छी खे फुल फ्राई करणु चाहे। शहबाज खान हाणे असांजो छा थींदो? असांजा त एडवांस बि वधल आहिनि हथियारनि जो ऐं पुलिस जो ख़तरो त बाद में, पर असांखे डील वारा ई माराए छॾींदा। अदा हिननि खे शहर ताईं पुॼाइण असांजो कमु आहे ऐं बारूद खणणु हिननि जो ई कमु आहे। अदा हे त सही थो चवे, बिल्कुलु सही थो चवे। सच तो चई शाका, पुलिस गर्दीअ खे मोह ॾियण जे लाइ असांखे बि दहशतगर्दी काढ़ी पवंदी। वे पुट वे पुट रे ख़बर सारंग किथे मिले या कोन? इहो चंद्रो जान तो होंदो छाना सां, जान तो होंदो दिलावर सां। न मां सारंग पूरे ॻोठ में न आहे ऐं न वरी दिलावर छानवाज़ारा बि ॻोठ में आहिनि। असां हिते परेशान आहियूं, अधा सारंग वरी शहर वञी दोस्तनि सां घुमण वियो आहे। मां त चवां थो त इहो चंद्रो घर ई न अचे, मतिलबु हे यारनि सां गॾु वियो आहे ऐं असां पीउ मां हिन जा दुश्मन आहियूं। बाबा मां चवांव सच, तव्हां बि त अदा सारंग सां का दुश्मनी कई आहे न। हो नंढे इलाइक़ो वठी शहर जी कुंवार चवंदो त पोइ तव्हांखे कहिड़ो एतिराज़ हुयो? अरे बकवास बंदि कर। पुट तुंहिंजी त ॻाल्हि सही आहे, असां ॿारहेलीअ जा ॻोठाणा, उहा शहर वारी छोरी असां सां कीअं हलंदी? जा तलाक वठी वेंदी, जा हमेशह अधे सारंग खे गॾु वठी वेंदी, वरी असांखे दर ते बि न अचण ॾींदी। अम्मा अहिड़ो ज़मानो अथई। अबा सदोरा इहो सॼो कमु दिलावर जो आहे, उन ई हिन ख़राबु कयो आहे। बाबा सम्झो त सारंग जो पतो मिली वियो, अॼु वञी दिलावर खे अहिड़ा तो पादर हणा जो पाण ई पतो ॿुधाईंदो। अच्छा SHO इहो आहे? अच्छा SHO बहादुर खान इहो आहे त अॼु इन जो ख़ैर न आहे। रहियो तव्हां? मां हिन झंगल जो बादशाह आहियां, मुंहिंजो नालो शाका आहे। अच्छा तूं शाका आहे त मां बि बहादुर खान आहियां। तुंहिंजी इहा मजाल SHO जो अॻु वरितो।
तू केर आ ऐं मुंहिंजो रस्तो छो रोकियो अथई? ओ मुंहिंजी प्यारी भाॼाई ऐं मुंहिंजे दोस्त सारंग पेश कयो आहे। भाभी ऐं सारंग सॉरी अदा सॉरी। सारंग किथे आहे? मां कुझु ॿियो सम्झी वई आहियां। सारंग इहा ई चंबेली? छा तूं शाहनवाज़ सां बि चंबेली खे मिलायो आहे छा? न दिलावर, वो तो शाहनवाज़ के चंबेली सां कोन मिलायो हुयो, पर इत्तेफ़ाक़ सां असां ॿिन्ही खे हुन पार्क में वेंदे ॾिठो हूंदो। सारंग सरप्राइज़ अची वई न झटको भाभीअ सां गॾु। पर शाहनवाज़ तूं हिते कीअं? चंबेली तोखे कीअं ख़बर पई यार? असां वेठा आहियूं न तुंहिंजी शादी कराइण लाइ। तुंहिंजी शादी धूमधाम सां कराईंदासीं, इहो मुंहिंजो ज़िम्मो आहे। वो तो सही आहे, पर तूं हिते कीअं यार? बसि यार हिते कुझु बि न, बस तूं चाची ऐं चाची खे शादी लाइ चओ। सारंग अदा शाहनवाज़ सही थो चए त बाबा ऐं अम्मा वारा बि इंतज़ार में वेठा आहिनि त कॾहिं तो सारंग पंहिंजे पीउ माउ खे वठी अचे रिश्ते जे लाइ। सारंग तूं ॻाल्हि खोले ऐं सिधी कर। छा मसलो आहे? कहिड़ी ॻाल्हि आहे? पर चंबेली ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजे पीउ जी माउ शहर जे रिश्ते खां इनकार करे छॾियो आहे। सारंग हो त ॿाहिरां जा माण्हू पुराणे ख़्याल जा आहिनि, असां उन्हनि खे सम्झाईंदासीं। पाण त यार दिली दोस्त आहियूं। सचा दोस्त त यारी निभाईंदा आहिनि। हा दा मां 10 मिंटनि जे लाइ घर निकिरी आई हुयमि, पर हाणे देरि कंदमि त बाबा ऐं मां परेशान थींदो। ठीकु आहे, हाणे मां हलां थी। ठीकु आहे चंबेली, हल त मां तोखे हली छॾे थो अचां। मां पाण हली वेंदमि, थोरी घणी शॉपिंग कंदमि, उन खां पोइ पाण ई मां घर वेंदमि हली। चलो ठीकु आहे, अल्लाह हाफ़िज़। सोना छा ॻाल्हि आहे? अॼु तूं परेशान थो लॻे। न लाली, मां त परेशान न आहियां ऐं मां त तुंहिंजे बारे में पियो सोचियो। सोना साईं, मूंखे बि त ख़बर पए मुंहिंजो मुड़ुसु मुंहिंजे लाइ छा सोचे थो। लाली, मां त हमेशह तुंहिंजे बारे में ई सोचींदो आहियां। मां सोचींदो आहियां त कॾहिं पंहिंजी गुरबत अमीरी में कीअं बदिलबी, कॾहिं असांजी ज़िंदगीअ में ख़ुशी ईंदी। लाली, मां सोचींदो आहियां एतिरी दौलत हुजे जो दुनिया जा सभु सुख आणे तुंहिंजी झोलीअ में रखां। ऐं लाली, तोखे ख़बर आहे तूं चंड खां वधीक सुहिणी आहे। मां इहो ई सोचींदो आहियां त चंड मुंहिंजे घर में आहे ऐं सितारा छो आसमान ते आहिनि। लाली, हिकु ॾींहुं तूं ॾिसजांइ, इहे सभु सितारा लाहे मां पंहिंजे चंड जे चौधारी रखंदमि। मूंखे ॿियो कुझु न खपे, सिर्फ़ तूं खपे। मानी खाई खिल त मां कुर्बान वञे। अॼु मां तोखे मानी खाराईंदसि, उहो बि मां पंहिंजे हथनि सां। छा पचायो थी? अच त ॿुधाए। अच्छा त पोइ हल। दौलत मुझो यार हो मुझी दुनिया दौलत मुझो यार जे सकंदी मां प्यार। हाँ मुझी दुनिया दौलत मुझो यार हो जे सकंदी मां प्यार। हाँ हद खां वध कंदो प्यारा मूं ते कंदो एतबार। दिल सां चाहण वारो मिलो यार, दिल सां चाहण वारो मिलो यार। मुझी दुनिया दौलत मुझो यार जे सकंदी मां प्यार। हाँ हद खां वध
सकदी दिलदार जंहिं सां कंदी मां प्यार हाँ हद खां वधि कंदो प्यारा मूं ते कंदो एतबार दिल सां चाहण वारो मिलियो यार दिल सां चाहण वारो मिलियो यार दिल सां चाहण वारो मिलियो यार तुझे प्यार ठाहियो मुंहिंजे दिल में घर आहे कुर्ब कयो आहे केती तुझे दीदार में तुझे प्यार ठाहियो मुंहिंजे दिल में घर आहे कुर्ब कयो आहे केती तुझे दीदार में हो पल बि न यार सरे थी जंहिं सां कंदी मां प्यार हाँ हद खां वधि कंदो प्यारा मूं ते कंदो एतबार दिल सां चाहण वारो मिलियो यार दिल सां चाहण वारो मिलियो यार अल्लाह बचायो चवे अपड़ो हल त हली सेवाणी सरकार जे दरबार ते दुआ इहा घुरऊं अल्लाह बचायो चवे अपड़ो हल त हली सेवाणी सरकार जे दरबार ते दुआ इहा घुरऊं हो पल बि न थियूं हिक ॿिए खां परे रब बुरी नज़र खां रखे परे हद खां वधि कंदो प्यारा मूं ते कंदो एतबार दिल सां चाहण वारो मिलियो यार दिल सां चाहण वारो मिलियो यार सारंग चाचे खुदा बख्श के उता करे घुराए करे समझायोसि था हाणे घर हली करे तो कौन समझंदो सारंग शानवा सही पे चे घर में ईअं न त गोड़ थी वेंदो ठीकु आहे संगत जीअं तव्हांजी सलाह हलो था हलो सारंग तू भी हल असां भी हलूं था पिया लगे तो असां को अग में धाड़ेलन केतिरा मिली वियो ऐं भॼी विया हिते ऐं सभु मोटरसाइकिलूं लॻे थो फुर जूं आहिनि अफ़ज़ल सभु पंहिंजे कस्टडीअ में वठि अथऊं यस सर तू केरु
आहियां ऐं मुंहिंजे घर में ईअं कीअं घिरी आयो आहियां? मुंहिंजो नालो आहे शमशू ऐं मां ख़ुदो जो पुटु आहियां ऐं मां पुलिस वारो आहियां ऐं तुंहिंजे थियण वारो मुड़ुसु आहियां। मां चवां थी हथ कढ हिन हथ मां, न त तुंहिंजी इहा बाह न कटे छॾींदीमांइ। कुबरत मर्द ते हथ खणे थी, हिकु चकर तोसां निकाह थी वञे पोइ मां तोखे ॾिसंदुमि। यकीन नथो अचई त पुछ पंहिंजे पीउ परूअ खां जंहिं तुंहिंजो रिश्तो तय कयो आहे। बाबा अम्मा बाबा चई थी छॾ मूंखे। छो पुट छा ॻाल्हि आहे? छो थी रहियो मां? छो छा थियो धीअ? छा थियो मां? धीअ छा थियो आहे? छो थी रोए? ॿुधाए त सही न आख़िर। पुट छो थी रोए? छा आहे? कंहिं तोखे कुझु चयो आहे छा? कसम आहे माणे जे सिर जो, जे तोखे चयो आहे मां हुनजो पिप पाड़े छॾंदुमि। हाणे त खिच थींदा मां, तूं जिथे चवंदी मां उते तुंहिंजी शादी कराईंदुमि। वो शख्स है जो पुलिस के दान ली अज तो भी नंढा भा मज़ूलिस जे मुंहिंजे भाउ के मौत जे खड्डे में विझण जी कोशिश कई। अज उन सां मां उहा शेयर कंदुसि जो पाण ॾिसंदो हुनखे ख़बर न आहे त मां पीउ जो पुटु ई न आहियां। तोखे ख़बर न आहे त मां पीउ जो पुटु ई न आहियां। तो पुलिस खे इतला करे पंहिंजी क़बर पंहिंजे हथनि सां पाण खुटी आहे। तोखे ख़बर न आहे त मां पीउ जो पुटु ई न आहियां, पुटु ई न आहियां। पुलिस अदा पुलिस पुलिस अदा पुलिस पुलिस अदा पुलिस तोखे ख़बर न आहे त मां पीउ जो पुटु ई न आहियां। अरे हाँ हाँ मूंखे ख़बर आहे त तूं पीउ जो पुटु न आहीं। अॼु त तोखे पुलिस बचायो आहे पर पोइ तोखे केरु बचाईंदो? अगर मुला पाण सां जुठ कई आहे, अॼु मुला खे वॾो सबक़ सेखारियूं था। साहब जे साम्हूं पंहिंजी वॾी बेइज़ती करायो आहे, हीअ भंग मिलाए करे हुनखे सेखारियूं था। नशो खाराए करे ॿधी करे साहब अॻियां पेश था कयूंसि। वॾा तूं हिते बि, अॼु मां हिनखे खाराए करे ऐं हिनखे ॾिसां। छा कयूं काॾो जीअं बा मर्यादे बुख ते कुआ दा पत्थर पेट में। अरे असां पाण बुख ते हूं। दुआ कयो त काॾो को माल वठी
हाली त भुख ते मरी वियासीं। छो था बुख मरो हे मां तव्हांजे लाइ ड्रो खणी आयो आहियां। साहब, अचो वाह, अचो मुंहिंजा भाउ, अचो मानी खाओ अचो। मानी खाओ हलिया मानी खाओ। मस्त हूँ असां पंहिंजी मस्तीअ में छा वञे असांजो ज़माने सां सिर लॻे पंहिंजो मैदाने सां सिर लॻे पंहिंजो मैदाने सां मस्त हूँ असां पंहिंजी मस्तीअ में छा वञे असांजो ज़माने सां सिर लॻे पंहिंजो सिर लगे पंजो मैदाने सां सवा कुछ न हासिल है हिते हर को मोहब्बत जो कातिल है हिते नफरत सवा कुछ न हासिल है जुल्म हर दीवाने सा सिर लगे पंजो मैदाने सा सिर लगे पंजो मैदाने सा मस्त हूँ असां पंहिंजी मस्तीअ में छा वञे असांजो ज़माने सां सिर लॻे पंहिंजो मैदाने सां सिर लॻे पंहिंजो मैदाने सां बाबा ओ बाबा मुंहिंजा मिठड़ा बाबा हिकु ॻाल्हि चवां पुट हिकु न हज़ार ॻाल्हि चओ सुबुह ईद बि आहे अम्मा अम्मा मां घणियूं ॻाल्हियूं कयां पुट सदोरा तू त ॻाल्हाइण जहिड़ो ई नाहीं तोखे लालीअ जहिड़ी कुंवार जो मिली आहे अम्मा तुंहिंजी हिन ॻाल्हि तां ऐं लालीअ जहिड़ी ज़ाल तां मां 100 भेरा सदको वञा सदको सारंग पुट तो ॻाल्हि कई पए ॿुधाए छा ॻाल्हि आहे पुट मुंहिंजी शादी कराए बाबा मुंहिंजी शादी हाँ सारंग पुट तुझी शादी हाँ जल्दी कराए सारंग जा पीउ मूंखे त ॿुधाए भला कुंवार किथां वधी अथई कुंवार त घर में ई आहे मतलब लालीअ जी भेण बाबा सच इहा त ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे सदरे वारा बि ॿ भाइर हूंदा ऐं असां बि ॿ भेणियूं ॾाढो ख़ुशि थींदासीं हाँ इहो कॾहिं बि न थींदो
तव्हां सभु वेही ॾिसिजो न मुंहिंजी कुंवार ईंदी ज़रूरु ईंदी पर उहा बि शहर मां ईंदी। बकवास बंदि कर पीउ साम्हूं थो ॻाल्हाईं। असांजी त हिन घर में का इज़त ई कोन्हे का जंहिं महिल ॾिस तेॾी महिल बेइज़्ज़ो था कयो। भाऊ केर आयो आहे हिन ॻोठ में कीअं था घुमो? तव्हां मूंखे नथा सुञाणियो मां वॾेरे शहबाज़ खान जो भाउ आहियां। तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ खां बेज़ार आहियो छा? हा असां पंहिंजी ज़िंदगीअ खां बेज़ार आहियूं। गुरबत असांखे परेशान करे छॾियो आहे। हा गुरबत जे करे असांजो वॾो भाउ शादी बि नथो कराए। तव्हां अगरि ज़िंदगीअ खां बेज़ार आहियो ज़िंदगी घटि मौत वधीक अथव असां वटि। अहिड़ी ज़िंदगीअ खां असांखे मौत बि क़बूल आहे। अच्छा तव्हां बि असांजी कार इंतकाम वठंदो? हा दा तव्हांजी महिरबानी थींदी असांखे वॾेरे वटि वठी हल शहबाज़ खान वटि। हलो त तव्हांखे अदा वॾे सां मिलायूं। हा महिरबानी करे असांखे वठी हल। हलो उहे बि धाड़ेल जो पिछाड़ी गोलियुनि सां ई हूंदी आहे। इहो सही आहे। तव्हांखे त ख़बर आहे न मां पीउ जो पुटु ई न आहियां। पुलिस शहनाज खान ये काथों लोद का आया हूँ? कम हाणे ॿियो त को आहे कोन आहे त कमु घणो पर तव्हां खां थींदो कोन। कमु तव्हांजो इहो आहे त तव्हां बंगले जे ॿुहारी जो थांव ते पढ़ हुयो ऐं माल जेको आहे हुनखे गाह करे खारायो। वाह वॾा वाह तव्हां खाओ ॻुठियूं असां चटियूं वॾा। वाह साईं वाह वो बि तव्हांजी महिरबानी। मन शइ नंढी आहे पर धमाको वॾो अथई। शहनाज खान हिनखे कमु सम्झाए। अदा छा नवाज़ ॾे हाल वाल अबो ताक़त आयो कोन का ॻाल्हि मञे या कुझु कोन? हा दा चाचे खे घुरायोसीं न असांजी ॻाल्हि ॿुधे न अदा वॾे जी। सरंग असां दोस्त तुंहिंजे लाइ हाज़ुर आहियूं जीअं हुकुम कंदे उहे ई कंदासीं। यार कजे त आख़िर छा कजे मूंखे त का ॻाल्हि सम्झ में ई कोन थी अचे। सारंग घबराइण जी का ॻाल्हि बि न आहे रस्तो ॻोल्हे वठंदासीं। कहिड़ो रस्तो यार पर अहिड़ो रस्तो मूंखे ॿुधाए जो मां हुजां ॻोठ में जे ॻोठ खां ॿाहिरि न वञा। तोखे असां पाण खां अलॻि करे सघूं था या? हाणे छॾियो सभिनी ॻाल्हियुनि खे हाणे मूंखे इहो ॿुधायो त हाणे करिणो छा आहे? चिपचाप में निकाह कराए तोखे वाड़े वारी जॻह में रहाईंदासीं। सारंग शानवाज़ सही पियो चई कुझु ॾींहुं रह। हा संगत जेकॾहिं तव्हां ॿिन्हिनि जी इहा सलाह आहे त पोइ सुभाणे चंबेलीअ खे वठी ईंदुसि। तूं सुभाणे सवेरे ई निकिर बाक़ी तूं फिकर न कर निकाह जो पाणे बंदोबस्तु सुभाणे थी वेंदो। त पोइ हाणे हलो। ॻोठ वठी वेंदो अलाए छा कंदो अलाए छो फोन करे मूंखे घुरायो अथई। ख़बर हुजे मां पंहिंजा कपिड़ा ऐं मेकअप त खणा न। सारंग मूंखे ख़बर आहे
तूं अॼु मूंखे कहिड़ो सरप्राइज़ ॾींदे छो त तूं अॼु मूंखे ॻोठ वठी वेंदे न घुमाइण जे लाइ तॾहिं तो मूंखे सवेरे फ़ोन कई हुई। चंबेली सरप्राइज़ त आहे पर जेको असुल सरप्राइज़ आहे उहो अञा ॿियो आहे। सारंग तूं मूंखे ख़ुशी घटि ऐं परेशान इलाही तो करे। जेका बि ॻाल्हि अथई न त खोले करे ॿुधाए। चंबेली साथ ॾिजांइ मूंसां निभाइजांइ। अॼु तुंहिंजो मुंहिंजो निकाह आहे ओताक में मतिलबु त शादी। ओताक में छो मां तोसां भॼी कोन थी हलां। मां पंहिंजे पीउ जी ऐं माउ जी रज़ा ख़ुशीअ सां शादी थी कयां। पर चंबेली मुंहिंजो पीउ माउ त राज़ी न आहिनि न। हू त कंहिं ॻोठाणीअ सां शादी कराइण था चाहिनि जॾहिं त मुंहिंजो ख़्वाबु हुयो कंहिं शहर जी छोकिरीअ सां शादी करणु जेको तुंहिंजी सूरत में मुंहिंजो पूरो थियो आहे। मुंहिंजो बि इहो ई ख़्वाबु हुयो त को ॻोठाणो घोटु मुंहिंजो थिए जेको मूंखे तुंहिंजी सूरत में मिलियो। तारंग मूं बि पाण खे अलाह मिलायो। जेकॾहिं अलाह जी मर्ज़ी ईअं ई मिलाइण जी आहे त पोइ माशाअल्लाह मां तोसां गॾु आहियां। बाबा ऐं अम्मा खे मुंहुं ॾेई वेंदासीं। त पोइ बसि अचो हलूं था।
पर हिकिड़ी डील मिली आहे। वाह जबरदस्त। पर हिकिड़ो मसइलो थी वियो। मसलो वरी कहिड़ो मसलो? हाँ चाहियां थो त वॾेरे खे विच में आणणु घुरिजे। बिल्कुलु बिल्कुलु सच थो चई। तव्हांजी सलाह। वाह वाह कयोसि फोन वॾेरे ॾे। आ जागा कर खबर कीअं फोन कयो अथई? शहबाज खान 10 करोड़ जी डील मिली आहे। हुनमें 5 करोड़ तोखे कैश मिलंदा। बस तोखे हिकिड़ो ई कमु करणो पवंदो। 5 करोड़ हिकिड़ो ई कमु? पर कहिड़ो कमु? हा हाणे मां कॉल बंदि कंदसि ऐं उन खां पोइ 30 सेकंडनि खां पोइ तोखे कॉल कंदसि ऐं मां पोइ तोखे ॿुधाईंदसि। ठीकु आहे। अदा हिकु कम जा 5 करोड़। फोन आई आहे। हा छा का? हलो हाणे हिकिड़ो तूं कमु कर। कंहिं औरत जो लाश हथ करे ऐं उन जो पेट कटे। औरत जो लाश? हुनमें मंशियात भरे ॿाहिरि मुल्क इंपोर्ट करणी आहे। इहो कमु हाणे तोखे जल्दी करणो आहे। अदा छाका त वॾी ॻाल्हि करे हो, पर हिकदमि औरत जो लाश किनो अचे? फोन करे आऊं जवाब तो ॾियांसि। न दावरा न जवाब न। औरत जो बंदोबस्त थियल आहे पर 3 करोड़ मुंहिंजा हूंदा। ये तुझा मुंहिंजा छा? पाण गॾु त आहियूं। पाण त गॾु आहियूं पर पैसो लालच अलॻि अलॻि आहे। वाह शाहनवाज़ वाह। माना त हाणे तो बि पर कढणु शुरू कया आहिनि। शहबाज खान कॾहिं कॾहिं माकोड़ी खे बि पर निकिरींदा आहिनि जीअं शाहनवाज़ खान खे पर निकिता आहिनि। पर औरत जो लाश ईंदो किथां? लाश न ज़िंदा औरत हिते पाण ईंदी उताक ते। उताक में? छा तोखे ख़बर हुई छा छाका जी डील जी? बस क़िस्मत खुली आहे। ॻाल्हि राज़ में ॿुधो। ख़ुदा बख़्श वारो पुटु सारंग हिते उताक ते छोकिरी पाण वठी ईंदो जंहिंजो निकाह लिक में कंदो। पर शाहनवाज़ इहो त तुंहिंजो दोस्त आहे। दौलत ख़ातिर माण्हू कई दोस्त कुर्बान करे छॾिया। छा सारंग खे बि मारणो आहे? न जॾहिं उन जे हथ मां महबूब हुयो उन खे हथनि में हथ खणी लॻसि त उहो पाण ई मरी वेंदो। ऐं असांजे मथां कंहिंजो शक बि न ईंदो। परू छोकिरी घर में कोन्हे तोखे ॿुधायो वई आहे? न मुमल मूंखे का ख़बर न आहे। मां सम्झा पियो त घर में अंदरि सुती पई आहे। परू चंबेली कॾहिं बि एतिरो सवेर काॾे कोन वई आहे। फोन हणे से मुंहिंजी दिलि ॾाढी घबराए थी। ॾिसां थो। फोन बि बंदि लॻो पियो आहे। ख़ैर आख़िर अलाह ख़ैर कंदो। थोरो इंतज़ारु कयूं था पोइ ॾिसूं था। हल अंदरि। खबरदार शौकत अजने लुटण जी कोशिश न कजां। तोखे चौधारी पुलिस घेरो करे वरतो आहे। अॼु तुंहिंजे मरण जो आख़िरी ॾींहुं आहे। ऑफिसर मतां तूं सम्झे त मां तुंहिंजे कब्ज़े में आहियां बल्कि तूं मुंहिंजे कब्ज़े में आहीं। ऑफिसर पोइ ते कंध वराए ॾिस। ऑफिसर हथियार हेठ फिटो कर। ये पुलिस ते कब्जो करण आया। अफजलत गिरफ्तार कर लगे। हथा कड़े हणे
मथे क्या मथे क्या हलो सूबेदार साहब तोखे ख़बर ना है त मां पी जो पुट ही न आहियां। इन गला है ही थाणो आ तुझे पी जो ओताक ना है। सूबेदार साहब असां जड़े ॾोहारी ओताक थाणो हूंदो आहे ॼाणे अली। अॼु तोखे ख़बर पवंदी त केतिरा तुंहिंजा ॿीहर आहिनि। हरकत न कर में सूबेदार साहब तोखे ख़बर नहीं त मां पी जो पुट ही न आहियां। हिकिड़ी फोन ईंदी न तालो खोली दे पर हथ तुझा टक गई। फोन अचण खां अॻु में तुंहिंजी खल पुठीअ जी लाइ छॾियमि तोखे मालिक बि न सुञाणींदा। सूबेदार साहब तोखे ख़बर न है त मां पी जो पुट ही न आहियां। दिलावर ॿुधाए अदा सारंग काथे आहे ऐं उनखे काॾे वठी वियो आहे ॿुधाए। हाँ सदरा मां तोखे वठी थो हलां। हल ऐं उनजो घर ॾेखार काथे आहे। ऐं घर ॾेखारियां थो। अची वियो खेर सां ॿियो त सभु खेर हो न। हा दा हा मां ख़ुशि आहियां ऐं ख़ुशीअ जहिड़ी ॻाल्हि त आहे। तव्हां त चओ त हिते सॼो इंतज़ाम थियल आहे लेकिन हिते त कुझु मौजूदु ई कोन्हे को। बसि एतिरी ॻाल्हि ॿिनि शायदनि ऐं मिठाई जो इंतज़ाम थियल आहे सारंग। ऐं परे ॻोठ खां मुला खे वठी आ त निकाह कराए त पोइ ठीकु आहे मां हींअर ई वञी करे मुला रुस्तम खे वठी थो अचां। सारंग मूंखे हिते भउ थो थिए। न न तूं न घबरा चंबेली ही मुंहिंजा भाइर आहिनि तूं परेशान न थी मुंहिंजा साह जा सहारा मुंहिंजी दिलि जी धड़कन मां हींअर ई वञा थो मुला खे वठी थो अचां त निकाह कयूं था तूं घबराए वेह। सारंग काथे है तू शहर में चंबेली की वठी है यार दिलावर छॾ तूं सवाल जवाब खे मां चंबेलीअ खे वठी आयो उतां कते तूं हलो उतां कते त मां वञी मुला खे वठी अचां। अच्छा चंबेली भी आई आ उतां कते
त छोरी अलाए काॾे हली वई आहे सम्झ में ॻाल्हि नथी अचे। अरे एॾे मुला तुंहिंजो नालो परू आहे न? हा भाउ मुंहिंजो नालो परू आहे। छो खेत आहे भाउ? तूं केरु आहे पुट? मूंखे तूं इहो ॿुधाए त मुंहिंजो भाउ सारंग किथे आहे? अच्छा त सारंग जो तूं भाउ आहे? छो कहिड़ो जो मां भाउ आहियां। इहो छा थो करे? तूं न ॻाल्हाए माई त ठोकिया आहिनि मगज़ वारी गोली। अरे अबा खेर त आहे पर आहे छा? तोखे छा थियो आहे? तूं जो भाउ त छा असांजी न्याणी बि गुम लॻी पई आहे अलाए किथे आहिनि। छोकिरी वञी तूं पाण ॻोल्ह। हिकु ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुध, जेकॾहिं मुंहिंजो भाउ सारंग न मिलियो न 3 ॾींहं जे अंदरि अंदरि मां तुंहिंजो सॼो खानदान ख़तमु करे छॾंदोमांइ। खानदान दादा ने मूंखे ॿुधाए तो कंहिंजो माण्हू आहे त हिन शहर में कंहिंजे लाइ कमु करे पियो? सूबेदार साहब, न गंग भगई, न बाह भगई, न मुंडी भगई। मूंखे त इहा बि ख़बर न आहे त मां कंहिंजो पुटु आहियां। तोखे नालो ॿुधायां ॿार, मूंखे रतो पितो कर। सूबेदार साहब, जिंदगी रत जी होली वहाई आहे। तोखे सम्झ में न ईंदो। तोखे अॻ में चई चुकियो आहियां त मां पीउ जो पुटु ई न आहियां। हिते गोली हण पोइ बि हिन दिबान में मालिक जो नालो न आयो आहे ऐं न कॾहिं ईंदो, न कॾहिं ईंदो, छो त मां पीउ जो पुटु ई न आहियां। मूंखे सभु ख़बर आहे तो कंहिंजो पुटु आहे। अॼु मां तोखे सभु पीअर यादि कराईंदुमि। दादने सूबेदार साहब, तोखे ख़बर न आहे मां पीउ जो पुटु ई न आहियां। पीउ जो पुटु ई न आहियां। अदा शाहनवाज़, तोखे त सुञाणा थी पर हू केरु आहे? हुनखे मां नथी सुञाणियां। मौत जा फ़रिश्ता, तूं अञा मूंखे काथे सुञातो आहे? हे छा थो चए? धोखेबाज़ गला, एॾो वॾो धोखो। मारे छॾी मां तव्हांखे न पाण खे। शाहनवाज़, ये त कम अञा सफ़ा भलो थियो जो हीअ पाण मरी वई, न त असांखे घुटानी मारा पवनि हा। हाणे पंहिंजो मसलो पाण ॼाण वञी। चमेली चमेली, मूंखे कसम आहे तुंहिंजे में वहंदड़ खून जो। मां शहबाज़ खान शाहनवाज़ खान खे हिन ई खंजर सां मारींदुमि।
न सारंग मूंखे माफ़ कर। शाहनवाज़ खान हिन छुरीअ खे सुञाण। इंतकाम जिंदाबाद। परू परू तू तो ये चुप कई वेठो आ। सुबह कट शाम थी वई आ। छोकरी कोई अतो पतो कोने। लगे तो गोठारो छोकरो आ न। वो कुछ न कुछ कयो आ। मन थाने ते वञी रिपोर्ट कर। मुझे छोकरी ज़ाहिर कर। परू तू वञ। कमीज़ पाओ। मां वञा तो ॾिसां तो ॻोल्हा बि कयां तो ऐं थाने ते बि मां वञा तो। ठीक है तू घबरा न तू वे हिते वे मां वञा तो। सारंग ही छा तुझे हथ में हथियार चेहरे ते रत मुसा जुल्म थियो जुल्म जेकरे तोसां जुल्म थियो त पंहिंजा कम वञी तू पाण जान तोखे 1000 दफ़ो मना कंदुम इहा यारी तोखे मोहंगी पवंदी। अॼु ख़बर पई न चेहरे जी शादी छा थींदी आहे असांजो कम ई न वञे। खबरदार खूनी मां तोखे सबूत समेत पकड़िया। गोडा खोड़ हेठ वे। जमादार है सर। खंजर तावील में वठे सर। जेड़ ने ठोकिया है न गोली। साहब मां कातिल न आहियां। मूंसां धोखो थियो आहे। मां त चंबेलीअ सां मोहबत कयां पियो। हूअ त मुंहिंजी ज़िंदगी हुई। मां त हुन सां प्यार कंदो हुयुमि। मां कीअं थो हुनखे मारे सघां। अॼु त मुंहिंजी हुन सां शादी थियल हुई। सावा ये तो फिल्मी डायलॉग कुछ वाणी ठोके वात में गोली। सर मतलब फुल फिराई न सावा थोरो सोचो मता मजलूम के मारे वेजो। हाँ सर इश्क जो मामलो तो लगे आशिक हुए सच्चा उदान। साहब यो धोखो मुसां ज़मींदारनि कयो आहे। मां कतल नाहे कयो। सर सच्चा आशिक विया मरी गोली ठोके जान छॾाए। जमादार है जंहिंमें इश्क जो एहसास न है वो इंसान ही ना है। साईं मतलब असां इंसान ना आहियूं। सही समझो अथई साहब सही चए रुगा। उनके थाने ते वठी हलो। मुझे दिए हो कातिल तू साहब एड़ा मुझे दिए हो कातिल। इना मुझे दिए के मारवा एड़ा साहब इना के फांसी दे चाड़ो। साहब वो हिन के हाणे जो हाणे फांसी जो हाणे अगना के बे न्याणीअ जो ये खून न थी का तबाह न थी का बर्बाद न थियो साहब। हिन ज़ालिम 5 करोड़ ख़ातिर चंबेलीअ जो खून कयो आहे। ही ज़ालिम मंशात फरोश वॾी गैंग जो हिस्सो आहे। एसएचओ बहादुर खान मां तव्हांजी बहादुरी जा वॾा किस्सा ॿुधंदो हुयुसि पर हे बेगुनाह ऐं बेकसूर आहे। तू केरु आहीं रे? तो कहिड़ो सबूत आहे? साईं हिन जो नंढपिण खां ई ख़्वाबु हुयो त मां शहर जी छोकिरीअ सां शादी कंदुसि। मां सारंग जो बहरनि जहिड़ो दोस्त आहियां। उताक ते चंबेलीअ ऐं सारंग जो निकाह ॿधल हो। जॾहिं मां उताक ते पहुतसि त ज़ुल्म लॻो पियो भेण चंबेलीअ सां जंहिंजे साम्हूं मां ही सॼी रिकॉर्डिंग कई आहे। अच्छा इन जो मतलब त ही बेगुनाह आहे। इन जो असल गुनाहगार कोई ॿियो आहे? खान ही बेगुनाह आहे हिनखे आज़ाद कयो। जी सर। तव्हां सां इंसाफ़ थींदो।
साहब मूंखे गिरफ़्तार कर मार न मूंखे गिरफ्तार न अॼु तोखे गोली लॻंदी गोली अरबाज खान याद कर एक चंबेलीअ जे करे ऐं तुंहिंजो पूरो खानदान ख़तम कयो आहे जड़ा दिलावर तुझे मथा की कुर्बान दिलावर मुझे साहब मूं क़तल न कयो साहब मूं क़तल न कयो हिनखे त अरबाज़ खान मारियो सारंग मां सभु सम्झां थो तोसां इंसाफ़ थींदो सारंग असांखे फ़ख्रु आहे पुलिस जो कमु तो कयो आहे असां इंसाफ़ थींदो